Welcome to Time News Studios. You are watching 4 p.m. Bulletin. पाक भारत हार्डलाइन खुलियल आहे। उम्मीद आहे त सीज़फायर बरक़रार रहंदो। DG ISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी जो अमरीकी अख़बार खे इंटरव्यू। पाक फ़ौज जे तर्जुमान चयो त 4 ॾींहनि ताईं मिसाइल ऐं हवाई हमलनि बाद पाकिस्तान ऐं भारत जा सीनियर ऑफिसर हार्डलाइन ते ॻाल्हि ॿोल कंदा रहंदा आहिनि। उम्मीद आहे त सरहद ते अमन बरक़रार रहंदो। पाकिस्तान ऐं ईरान जे क़ौमी सलामती जे सलाहकारनि विच में टेलीफोन राब्तो, ख़िते जी हाणोकी सूरतहाल ते ॻाल्हियूं। ईरानी मीडिया मूजिबि पाकिस्तान जे क़ौमी सलामती जे सलाहकार जनरल आसिम मलिक ऐं जनरल अली अकबर अहमद यान विच में टेलीफोन राब्तो थियो। ॿिन्ही मुल्कनि विच में सियासी, इक़्तिसादी ऐं सिक्योरिटी सहकार जी अहमियत ते ज़ोर ॾिनो वियो। ईरानी क़ौमी सलामती जे सलाहकार अली अकबर अहमद यान चयो त ईरान ऐं पाकिस्तान दुश्मननि खे ख़िते में अमन सां खेॾण जी इजाज़त न ॾींदा। ॿिन्ही मुल्कनि विच में सहकार ख़िते जे मुफ़ाद ऐं सलामती जे लाइ लाभाइतो आहे। चीन जी दावत ते नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार बीजिंग पहुची वियो। इसहाक़ डार चीन जे परॾेही वज़ीरनि समेत आला क़यादत सां मुलाक़ात कंदो। परॾेही वज़ारत जे तर्जुमान मूजिबि मुलाक़ातुनि में ख़िते जी सूरतहाल ऐं पाक चीन लाॻापनि ते ॻाल्हियूं थींदियूं। इसहाक़ डार चयो आहे त पाकिस्तान ऐं दुनिया जे साम्हूं भारत जे इल्ज़ामनि खे कूड़ो साबित कयो। दुनिया ॼाणे चुकी आहे त पाकिस्तान ते लॻायल इल्ज़ाम ग़लति हुआ। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हिकु ॾींहं जे दौरे ते कराची पहुची वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं गवर्नर कामरान टिसूरी वज़ीर आज़म जी आज़ा कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऑपरेशन बुनियाद मरसूस में किरदारु अदा कंदड़ पाक बिरा जे जवाननि ऐं ऑफिसरनि सां मुलाक़ात करे भारती बिरा जी जाराणी अज़म खे नाकाम बणाइण ते भेटा पेश कंदो। वज़ीर आज़म पाक बिरा जे ऑफिसरनि ऐं जवाननि खे ख़िताब कंदो। दौरे दौरान वज़ीर आज़म गवर्नर ऐं वॾे वज़ीर सां मुलाक़ात बि कंदो। हुकूमती मार्ची टीम ऐं IMF वफ़द विच में बजट ते ॻाल्हियुनि जो ॿियो मरहलो शुरू थी वियो। IMF सां बजट ते ॻाल्हियुनि जे ॿिए मरहले लाइ पाकिस्तान जी मार्ची टीम में नाणे वारी वज़ारत FBR, प्लानिंग कमीशन, इकनॉमिक अफेयर्स डिवीज़न ऐं पेट्रोलियम वज़ारत जूं अख़्तियारियूं शामिल। IMF वफ़द सां स्टेट बैंक जे अख़्तियारियुनि जूं बि ॻाल्हियूं थींदियूं। ज़रियनि मूजिबि IMF वफ़द सां आमदनी ऐं ख़र्चनि ते हतमी ॻाल्हियूं थींदियूं। पघारदार तबिके जे लाइ इनकम टैक्स जी छड़ घटि करण ते बि ॻाल्हि ॿोल कई वेंदी। वज़ीर आज़म जी हिदायत ते FBR इनकम टैक्स में रिलीफ जी कोशिशि कंदी। ॻाल्हियूं 23 मई ताईं जारी रहंदियूं। नाणे वारी वज़ारत जे ज़रियनि जो चवणु आहे त 22 मई ताईं बजट खे हतमी शक्ल ॾिनी वेंदी। नए माली साल जी बजट 2 जून ताईं पेश कई वेंदी। PTI अपोज़िशन इत्तेहाद जो स्पीकर क़ौमी असेंबली ख़िलाफ़ बेतमादी रिथ आणण जो फ़ैसिलो। असद कैसर चयो आहे त स्पीकर ऐं वज़ीर आज़म ॿिन्ही ख़िलाफ़ बेतमादी रिथ जो सोचे रहिया आहियूं। पाक भारत छिकताइण सबबि बेतमादी रिथ जो मामिलो वक़्ती तौर रोकियो वियो हो। जेकॾहिं हाणे बेतमादी रिथ आंदी त सम्झो वेंदो जंग में बि सियासत करे रहिया आहियूं। बेतमादी रिथ जो ऑप्शन वक़्त ते इस्तेमालु कंदासीं। PTI बानी जी कंहिं बि हुकूमती या अस्करी उहिदेदार सां मुलाक़ात न थी आहे। का बि डील ऐं आश नाहे कई वई। नून लीग जे सेनेटर इरफान सिद्दीकी जूं निजी TV सां ॻाल्हियूं। इरफान सिद्दीकी चयो त ॻाल्हियुनि या आश वारा मरहला गुज़री चुका। मज़ो वठंदड़ मज़ो वठी रहिया आहिनि। सियासी सीज़फायर जी ॻाल्हि कई पई वञे। सीज़फायर उते थींदो आहे जिते ॿधरियूं फायरिंग करे रहियूं हुजनि। हुकूमत तरफ़ां का बि फायरिंग न थी रही आहे। PTI तरफ़ां फायरिंग थींदी रहंदी आहे। इरफान सिद्दीकी चयो त अमेरिका किथे बीठल आहे। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जूं तरजीहूं कहिड़ियूं आहिनि। समूरी शयूं वाज़ह थी चुकियूं आहिनि। आलमी मंज़रनामो तब्दील थी चुको आहे। नई मंज़रनामे खे साम्हूं रखंदे पॉलिसी जोड़ींदासीं तॾहिं ॻाल्हि अॻिते वधंदी। कराची में पुरमुज़ाहिमत ते काज़ी अमन वासी नौजवान पुरत क़तल। दुकानदार जी फायरिंग में हिकु फोरू बि मारिजी वियो। औरंगी टाउन डिस्को मोड़ वारे इलाइक़े में हथियारबंदनि खीर जी दुकान तां फुर जी कोशिशि कई। मज़ाहिमत ते जवाबदारनि गोलियूं हणी काज़ी अहमद वासी पुरत नौजवान आबिद भट्टी खे क़तल करे छॾियो। दुकानदार जी फायरिंग में हिकु फोरू बि मारिजी वियो। पुलिस मूजिबि मारिजी वियल फोरू जी सुञाणप न थी सघी आहे। मक़तूल नौजवान आबिद भट्टी जो लाश पोस्टमार्टम बाद वारसनि वाले। इतला मिलण ते घर में कोराम। वारसनि मूजिबि नौजवान आबिद भट्टी हिकु हफ़्तो अॻु कराची वियो हो। खीर जी दुकान ते कमु कंदो हो। सिंध में पाणी जी खोट बरक़रार। कोटड़ी बिराज खोट 54 सैकड़ो ताईं पहुची वई। पाणी ठाह मूजिबि कोटड़ी बिराज खे 15,700 क्यूसेक पाणी घुर्बल आहे। बैराज ते सिर्फ़ 7,457 क्यूसेक पाणी रिकॉर्ड। पाणी खोट सबबि बैराज मां निकिरंदड़ वाहन खे 7,150 क्यूसेक पाणी फ़राहम। डाउन स्ट्रीम में 222 क्यूसेक छोड़ कयो पियो वञे।
लाहौर सिंध जा अक्सर इलाइक़ा पाणी खां महरूम, सारियुनि जी पोखी शुरू न थी सघी। पीअण जे पाणी जो बि बहिरान। पंजाब भली 100 किनाल ठाहे असां सिंधु दरिया जो पाणी न ॾींदासीं। ज़बरदस्ती ज़मीनूं खसी वयूं त एहतजाज सां गॾोगॾु मुतासिरनि सां गॾु बीहंदासीं। PPMP नादर मक़सी जूं नसीराबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। नादर मक़सी चयो त उहो ग़लति ॿुधायो पियो वञे त सिंधु दरिया ते किनालनि जी अॾावत थी रही आहे। वधीक बहस करण जी ज़रूरत ई नाहे। असां सिंधु दरिया जो पाणी कंहिंखे बि न ॾींदासीं। सिंध जूं ज़मीनूं सिंध वासियुनि खे मिलणु घुरिजनि। ज़मीनूं ॾिनियूं वयूं त सिंध में कुझु न बचंदो। असांखे ॿुधायो वियो आहे त थरपारकर दादू ऐं ठटे ज़िलनि जूं ज़मीनूं ॾिनियूं अथनि। अवाम उते रहे थो, इलाइक़ा आबाद आहिनि। ज़बरदस्ती ज़मीनूं खसियूं वयूं त असां एहतजाज करण सां गॾोगॾु मुतासिरनि सां गॾु बीहंदासीं। नवदरो अस्पताल में नीगर मुबैना तौर ग़लति इंजेक्शन लॻण सबबि फ़ौत। वारसनि जो चवणु आहे त नीगर अब्दुल रहमान मीरानी खे जंघ में सूर हो। डॉक्टर चेकअप करण बाद इंजेक्शन लॻाई, जंहिं बाद तड़पी दम ॾिनो। नोटिस वठी डॉक्टर ख़िलाफ़ कार्रवाई करण जो मुतालबो। इल्ज़ाम में ठहियल डॉक्टर जो चवणु आहे त नीगर खे वारस गणती जोगी हालत में खणाए आया हुआ। लाड़काणे खणाए वञण जो चयो पर खेसि वापसि घर खणाए विया। हिकु भेरो ॿीहर अगवा जूं वारदातूं वधी वयूं। ॾहरकी ऐं दुदापुर मां वधीक ॿ ॼणा अगवा। ॾहरकी भरिसां पाणी जे वारे ते वियल मीरपुर माथिलो वासी वकास मलिक अगवा हथियारबंद सफ़दर मीरानी खे हथ पेर ॿधी फिटो करे विया। दुदापुर भरिसां पत्थर मोड़ वटां मज़दा ड्राइवर अगवा थी वियो। पुलिस मूजिबि हथियारबंद मज़दा जा टायर बरस्ट करण बाद डेरा लहर वासी नेक मोहम्मद प्यार खे अगवा करे विया। ठुल भरिसां गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल रहीम बख्श नूनारी जी छत जा चापड़ धमाके सां किरी पिया। शागिर्द मौजज़ाने तौर महफ़ूज़। हेड मास्टर उस्ताद अब्दुल कयूम दायो जो चवणु आहे त स्कूल में असेंबली हली रही हुई त ओचितो क्लास रूम जा चापड़ किरी पिया। नोटिस वठी स्कूल जी इमारत जी मरम्मत कराइण जो मुतालबो। भारत हिकु भेरो ॿीहर रांदियुनि खे सियासत जे वर चाढ़े छॾियो। एशियन क्रिकेट काउंसिल जे तहत थींदड़ समूरनि इवेंट्स तां दस्तबरदार थियण जो फ़ैसिलो। इंडियन एक्सप्रेस अख़बार जी रिपोर्ट मूजिबि BCCI बाज़ाब्ता तौर ICC खे इतलाह ॾेई छॾियो। भारत ईंदड़ महीने श्रीलंका में शेड्यूल वुमेन एमर्जिंग टीम्स एशिया कप ऐं सेप्टेंबर में भारत में रिथियल मेन्स एशिया कप में शिरकत न करण जो फ़ैसिलो कयो आहे। BCCI अख़्तियारियुनि जो चवणु आहे त भारतीय टीम अहिड़े कंहिं बि टूर्नामेंट में शिरकत नथी करे सघे जंहिंजो सरबराह पाकिस्तान जो वज़ीर हुजे। एशियन क्रिकेट काउंसिल जो मौजूदा सदर मोहसिन नक़वी आहे। मोहसिन नक़वी PCB जो सरबराह ऐं पाकिस्तान जो घर वज़ीर बि आहे। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू गज़ा ते मुकमिल कब्ज़े जो ऐलान करे छॾियो। इसराइली फ़ौज गज़ा जे ॿिए वॾे शहर खान यूनिस जे शहरनि खे फौरी तौर निकिरी वञण जो बि हुकुम ॾेई छॾियो। परॾेही मीडिया रिपोर्ट्स मूजिबि इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू चयो आहे त असां गज़ा जे समूरनि इलाइक़नि ते कंट्रोल हासिल करण वञी रहिया आहियूं। इसराइली फ़ौज खान यूनिस जे शहरनि खे फौरी तौर इलाइक़ो छॾण जो हुकुम ॾींदे चयो त उते वॾो हमिलो थियण वारो आहे।